सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनते दुरूद सलाम पढ़ण जूं बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि। फ़रमान आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, पंहिंजी मजलिसनि खे मूं ते दुरूद पढ़ी करे सींगारियो। तव्हांजो मूं ते दुरूद पढ़णु क़यामत जे ॾींहुं तव्हां जे लाइ नूर हूंदो। तेरी इक इक अदा पर प्यारे 100 दुरूदें हफ़िदा हज़ार सलाम। वो सलामत रहा क़यामत में पढ़ लिए जिसने दिल से ये 4 सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हज़रत इयास बिन क़तादा रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी क़ौम जा सरदार हुया। हिकु ॾींहुं पंहिंजी ॾाड़ीअ में हिकु अछो वार ॾिठो त दुआ कयऊं, ए अल्लाह पाक, मां ओचितो थियण वारनि हादिसनि खां तुंहिंजी पनाह घुरां थो। मूंखे ख़बर आहे त मौत मुंहिंजे इंतज़ार में आहे ऐं मां उन खां बची नथो सघां। पोइ उहे पंहिंजी क़ौम वटि आया ऐं फ़रमाइण लॻा, ए बनु साद, मूं पंहिंजी जवानी तव्हां ते वक़्फ़ करे छॾी आहे। हाणे तव्हां मुंहिंजी पोढ़ाइप मूंखे बख़्शो। पोइ पाण पंहिंजे घर में तशरीफ़ खणी आया ऐं इबादत में मसरूफ़ थी विया एसिताईं जो संदन विसाल थी वियो। बना दे मुझे नेक नेकों का सदका, गुनाहों से हर दम बचा या इलाही। इबादत में गुज़रे मेरी ज़िंदगानी, करम हो करम या खुदा या इलाही। प्यारा ऐं मोहतरम इस्लामी भाइरो, अल्लाह पाक जे नेक बाननि असांजे असलाफ़ बुज़ुर्गान दीन जी सोच कहिड़ी त पाकीज़ा हुई। ही इबरत ऐं नसीहत हासिल कंदा रहंदा हुया। ॾिसो, हज़रत इयास बिन क़तादा रहमतुल्लाह ताला अलैह ॾाढ़ी मुबारक में हिकु अछो वार ॾिठो। बसि ही हिकु अछो वार ई खेसि नसीहत जे लाइ काफ़ी थी वियो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह उन मां इबरत हासिल कई, नसीहत हासिल कई ऐं इबादत में मसरूफ़ थी विया। हाय अफ़सोस, असां ते ग़फ़लत छायल आहे। असां इबरत नथा पकड़ियूं, असां इबरत जी निगाह खां महरूम आहियूं। काइनात जो ज़र्रो ज़र्रो असांखे फ़ना जो पैगाम ॾेई रहियो आहे। हीअ खॼंदड़ जनाज़ा, क़ब्रिस्तान जी वधंदड़ आबादी, गुज़रंदड़ जवानी, मिटजंदड़ ॾींहं, लहंदड़ चांड्रोकी, इन्हनि सभिनी में इबरत आहे। हीअ शयूं असांखे ॿुधाए रहियूं आहिनि त ए गाफ़िल इंसान, मौत अचण वारो आहे। दिल हाय गुनाहों से बेज़ार नहीं होता, मग़लूब शाह नफ्स बदकार नहीं होता। ये सांस की माला अब टूटने वाली है, दिल आह मगर अब भी बेदार नहीं होता। ए आशिकाने रसूल, क़ुरान करीम असांखे जगह जगह ते इबरत हासिल करण जी तरग़ीब ॾियारे थो। सिपारो 8 सूरह नूर आयत नंबर 44 में अल्लाह तबारक व ताला इरशाद फ़रमाए थो, तर्जुमो कंजुल इरफ़ान, अल्लाह राति ऐं ॾींहं खे मटाईंदो आहे, बेशक उन में अखियुनि वारनि जे लाइ सम्झण जो मक़ाम आहे। सिपारो 3 सूरह नाज़ियात में फ़िरौन ऐं उनजे लश्कर जे ग़र्क़ थियण जो वाक़ियो ज़िक्र करण खां बाद में फ़रमायो वियो, बेशक उन में डिॼण वारनि जे लाइ इबरत आहे। अल्लाहु अकबर। हीअ अल्लाह पाक खां डिॼण वारा, उलिल अबसार यानी गौर ऐं फ़िक्र करण वारा, इबरत वारी निगाह रखण वारा, हीअ अल्लाह पाक जे निशानियुनि खे ॾिसी करे इबरत हासिल कंदा आहिनि। ॾींहुं आयो हलियो वियो, सिजु निकितो लही वियो, राति आई गुज़री वई, तारा निकिता लही विया, हीअ सभु कुझु काइनात जो ज़र्रो ज़र्रो खुलियल किताब आहे। उन में असांजे लाइ नसीहत आहे, इबरत आहे। काश असां डिॼण वारा, इबरत हासिल करण वारा, उलिल अबसार यानी गौर ऐं फ़िक्र करण वारा, दुनिया खे इबरत जी निगाह सां ॾिसण वारा बणिजी वञूं। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाईंदा, जेको दुनिया खे इबरत जी निगाह सां ॾिसंदो ऐं गौर व फ़िक्र कंदो आहे, उहो घणियूं नेकियूं करण में कामयाबु थी वेंदो आहे। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाईंदा, जेको हिन दुनिया खे इबरत जी निगाह सां नाहे ॾिसंदो, आख़िरत जो फ़िक्र नाहे कंदो, उन जूं नेकियूं घटि ऐं दिलि परदे में आहे। हज़रत हातिम असम रहमतुल्लाह ताला अलैह खां सुवाल थियो, माण्हू अहले एतिबार यानी इबरत हासिल करण वारो कीअं बणिजंदो आहे? फ़रमायाऊं, जॾहिं उहो दुनिया जी हर शइ जे अंजाम ते निगाह रखे ऐं गौर करे त अनक़रीब हीअ शइ फ़ना थी वेंदी ऐं उन जो मालिक बि जल्दी क़बर में दफ़नायो वेंदो। हज़रत हातिम असम रहमतुल्लाह ताला अलैह जो ई फ़रमान आहे, जंहिंजे घरां जनाज़ो निकिरे ऐं हू उन मां इबरत हासिल न करे, अहिड़े शख़्स खे इल्मु, हिकमत ऐं नसीहत जो को फ़ाइदो नाहे। अल्लाह पाक जा नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम निहायत ख़ौफ़ ख़ुदा वारा हुआ। हिकु ॾींहुं पाण तंदूर जे भरिसां गुज़रिया, उन में बाहि भरी रही हुई।
हीउ ॾिसी करे खेनि जहन्नम जी बाह यादि अची वई। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जी दिलि घबराइजी वई। बेचैनीअ ते ज़मीन ते तशरीफ़ खणी आया ऐं एतिरो तड़पिया क़रीब हो जो संदन उज़वनि जा जोड़ जुदा थी वञनि हा। गर्मी जे ॾींहंनि में हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उस में ईंदा हुया त चवंदा हुया, ए अल्लाह पाक, असां तुंहिंजे बणायल सिज जी गर्मी बर्दाश्त नथा करे सघूं त जहन्नम जी गर्मी कीअं बर्दाश्त थी सघंदी। हज़रत साहिब अबदी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, हिकु ॾींहुं हज़रत सालेह मुरी रहमतुल्लाह ताला अलैह असां वटि तशरीफ़ वठी आया। मूं पुछियो, ए अबू बशर, अवां किथां खां पिया अचो? फरमायो, मां पंहिंजे घरां निकितुसि त मुख़्तलिफ़ जायुनि तां थींदो तव्हां वटि आयुसि। मां जॾहिं फलाणे जे घर वटां गुज़रियुसि त उन घर मूंखे ज़बान हाल सां पुकारे करे चयो, ए सालेह, मूंखां नसीहत हासिलु कर। मूं में फलाणा माण्हू रहंदा हुआ, हाणे उहो इंतिकाल करे चुका आहिनि। पोइ जॾहिं फलाणे घर वटि पहुतुसि त उन घर बि मूंखे ज़बान हाल सां पुकारियो, ए सालेह, मूंखां इबरत हासिलु कर, मूंखां नसीहत हासिलु कर। मूं में फलाणा माण्हू रहंदा हुया, हाणे उहे सभई मिटीअ में दफ़न आहिनि। हज़रत अबू साहिब अबदी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, अहिड़ी तरह पाण रहमतुल्लाह ताला अलैह हिकु हिकु घर ॻणाईंदा रहिया एसि ताईं जो असांजे घर ताईं पहुची विया। जहाँ में है इबरत के हर सू नमूने, मगर तुझको अंधा किया रंगो बूने। कभी गौर से भी ये देखा है तूने, जो आबाद थे वो महल अब हैं सूने। जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जाहे तमाशा नहीं है। प्यारा इस्लामी भाइरो, गौर फरमायो, ही बुज़ुर्गान दीन अल्लाह पाक जा नेक बाना कहिड़े कहिड़े अंदाज़ में इबरत हासिलु कंदा हुया। हाय अफ़सोस, हिकु असां आहियूं, वीरान घर, चुल्ह ते ॿरंदड़ बाहि, सिज जी उस, सर्दी गर्मी वग़ैरह खां इबरत हासिलु करण त परे जी ॻाल्हि, असांजे अखियुनि जे अॻियां जनाज़ा खॼंदा आहिनि, असां इबरत हासिलु न आहियूं कंदा। पाण पंहिंजे हथनि सां मुर्दा क़बर में लाहींदा आहियूं, तॾहिं बि इबरत हासिलु न आहियूं कंदा। फलाणे जो पुटु चङो भलो हो, ओचितो दिलि जो दौरो पयुसि, मरी वियो। फलाणो नौजवान रोड एक्सीडेंट में इंतिकाल करे वियो। अहिड़ियूं कई ख़बरूं असां ॿुधंदा रहंदा आहियूं, पोइ बि असां मौत खे यादि न आहियूं कंदा, इबरत हासिलु न आहियूं कंदा। काश असां इबरत हासिलु करणु ऐं क़बर ऐं आख़िरत खे यादि करण वारा बणिजी वञूं। हिकु भेरे हज़रत मलकुल मौत अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जे नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन खां मौत जे कासिदनि जे बारे में पुछियो। हज़रत मलकुल मौत अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो, ए अल्लाह पाक जा नबी, अव्हां जा वालिद, भाउ, पाड़े वारा ऐं सुञाणण वारा किथे आहिनि? फरमायूं, उहे त इंतिकाल करे चुका आहिनि। मलकुल मौत अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, ही सभई मौत जा कासिद ई त हुया। ही सभु पैगाम ॾेई रहिया आहिनि त जीअं उहे दुनिया में हलिया विया, ईअं ई अव्हां बि हिकु ॾींहुं रुख़सत थी वेंदा। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, मालूम थियो ही खजंदड़ जनाज़ा, क़ब्रिस्तान जी वधंदड़ आबादी, असांजे अज़ीज़नि रिश्तेदारनि जो हिकु हिकु थी करे मरण, ही सभई मौत जा कासिद आहिनि। इन में असांजे लाइ इबरत जो सामान आहे, पर अफ़सोस असां इबरत हासिलु न आहियूं कंदा। हिकु भेरे हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह हिकु जनाज़े में शरीक थिया। मुर्दे खे दफ़नाइण खां बाद पाण हिकु शख़्स खे फरमायूं, अव्हां जो छा ख़्यालु आहे, ही शख़्स जंहिंखे हाणे दफ़नायो आहे, छा ही दुनिया में वापसि अचणु, वधि खां वधि नेक आमाल करणु ऐं पंहिंजे गुनाहनि खां तौबा करण जी ख़्वाहिश न रखंदो हूंदो? हुन शख़्स चयो, हाओ, बिल्कुलु ही हुन जी ख़्वाहिश रखंदो हूंदो। इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, पोइ असांजो छा हाल आहे? असां हिन मुर्दे जीअं छो नथा थी वञूं? यानी असां वटि हाणे मोहलत आहे, असां दुनिया में मौजूदु आहियूं, पोइ असां नेकियुनि जी तरफ़ छो नथा वधूं? गुनाहनि खां तौबा छो नथा वठूं? ही फरमाए हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह हलिया विया। पाण हलंदे चई रहिया हुया, जेकॾहिं दिलि ज़िंदा हुजे त इन्हनि जनाज़नि खां वधीक कहिड़ी नसीहत थी सघे थी। वो ऐशो इशरत का कोई महल भी, जहाँ ताक में हर घड़ी हो अजल भी, बस अब अपने इस जहल से तू निकल भी, ये जीने का अंदाज़ अपना बदल भी, जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जाहे तमाशा नहीं है। ए आशिकाने रसूल, ही सच आहे त मौत अचणो आहे। असांखे हिन दुनिया मां सफ़र जो सामान बदिलणो ई बदिलणो आहे। सिपारे 4 सूरह आल इमरान आयत नंबर 185 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंजुल इरफान,
हर जान मौत जो मज़ो चखण वारी आहे ऐं क़यामत जे ॾींहुं तव्हांखे तव्हांजा अजर पूरा पूरा ॾिना वेंदा। पोइ जंहिंखे बाहि खां बचायो वियो ऐं जन्नत में दाख़िल कयो वियो त उहो कामयाबु थी वियो ऐं दुनिया जी ज़िंदगी त सिर्फ़ु धोखे जो सामान आहे। ख़लीफ़ा आला हज़रत मुफ़्ती मोहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाह ताला अलैह हिन आयत जे हवाले सां फ़रमाइनि था, दुनिया जी हक़ीक़त हिन मुबारक जुमिले वाज़े करे छॾी। इंसान ज़िंदगी ते मस्तु हूंदो आहे, उन्हीअ खे सरमायो सम्झंदो आहे ऐं उन फ़ुर्सत खे अजायो ज़ाया करे छॾींदो आहे। आख़िरी वक़्त में उनखे ख़बर पवंदी आहे त उन ज़िंदगी में बका न हुई। उनखां दिलि लॻाइण उखरवी ज़िंदगी जे लाइ सख़्तु नुक़सानकार साबित थियो। दुनिया है अहले दुनिया फ़ानी, दुनिया फ़ानी है अहले दुनिया फ़ानी, शहरो बाज़ारो कोह सेहरा फ़ानी, दिल शाद करें किसके नज़ारे से हसन, आँखें फ़ानी हैं ये तमाशा फ़ानी। सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं को जनाज़ो ॾिसंदा हुआ त फ़रमाईंदा हुआ, वञो असां तव्हांजे पुठियां अची रहिया आहियूं। हज़रत रबी बिन सबीह रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाईंदा, असां हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह खे अर्ज़ु कयो, असांखे नसीहत फ़रमायो। त उन्हनि फ़रमायो, तव्हां मां जेको तंदुरुस्त आहे उनखे बीमारी लॻंदी जेका खेसि मुसीबतुनि में मुब्तला करे छॾींदी, नौजवान खे पोढ़ाए पींदी जेका खेसि फ़ना करे छॾींदी, ऐं पोड़े खे मौत अची वेंदो जेको उनखे हलाक करे छॾींदो। छा अंजाम अहिड़ो नाहे जहिड़ो ॿुधी रहिया आहियो? छा सुभाणे रूह जिस्म खां जुदा न थींदो? छा बानो पंहिंजे अहल ऐं माल खां परे न थींदो? छा सुभाणे कफ़न में न विढ़ियल हूंदो? छा सुभाणे क़बर में न हूंदो? छा जिन जे लाइ बानो कोशिशि कंदो रहंदो हो ऐं ग़मगीन थींदो हो, उन्हनि जे दिलनि मां संदसि यादि मिटिजी न वेंदी? इंसान जॾहिं तोखे मौत ईंदो त तूं न कंहिं अचण वारे जो इस्तक़बाल करे सघंदे, न कंहिंजी मुलाक़ात जे लाइ वञी सघंदे, न कंहिंसां गुफ़्तगू करे सघंदे। तोखे पुकारियो वेंदो पर तूं जवाबु न ॾेई सघंदे। बेशक तुंहिंजे हक़ में शहर वीरान थी विया, तुंहिंजूं अखियूं खुलियल रहिजी वियूं, रूह परवाज़ करे वियो, तुंहिंजो औलाद ॿियनि जे रहम ऐं करम ते रहिजी वियो। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह हिकु भेरे मौत जे बारे में ग़ौर ऐं फ़िक्र कयो ऐं इबरत हासिलु करण जे लाइ क़ब्रिस्तान तशरीफ़ वठी विया ऐं उते वञी करे ही शेर पढ़ियाऊं जिन जो तर्जुमो कुझु हिन तरह आहे, मां क़ब्रुनि वटि आयुसि ऐं उन्हनि खे पुकारे करे चयो, किथे आहिनि उहे माण्हू जिन में दुनिया में जिन जी इज़त कई वेंदी हुई, ऐं किथे आहिनि उहे माण्हू जिन खे दुनिया में हक़ीर सम्झो वेंदो हो, ऐं किथे आहिनि उहे बादशाह जिन खे पंहिंजी हुकूमत ते भरवसो हुयो, नाज़ हुयो, किथे आहिनि उहे इज़त वारा जेकी फ़ख्रु कंदा हुआ। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाईंदा, हिकु क़बर मां आवाज़ु आयो, उहे सभई फ़ना थी विया ऐं फ़ना थी करे इबरत जो निशान बणिजी विया। हाणे उन्हनि जी ख़बर ॾियण वारो बि को न रहियो ऐं हू अलाह पाक जी बारगाह में हाज़िर थी विया। ए गुज़िरियल माण्हुनि जे बारे में पुछण वारा, छा तो वटि हिननि गुज़री वञण वारनि जा इबरतनाक हालात ऐं वाक़ियात न पहुता? पहलवानों को पछाड़ा मौत ने, खेल कितनों का बिगाड़ा मौत ने, हाथी जैसे भी न छोड़े मौत ने, कैसे कैसे घर उजाड़े मौत ने, कब्र में मैयत उतरनी है ज़रूर, जैसी करनी वैसी भरनी है ज़रूर। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, गौर फरमायो, असांजा असलाफ़ बुज़ुर्गाने दीन अल्लाह जे नेक बाना कहिड़े कहिड़े अंदाज़ में इबरत हासिलु कंदा हुया। ही हज़रात क़ब्रिस्तान वेंदा, पंहिंजी मौत खे यादि कंदा ऐं उन मां सबक़ु हासिलु कंदा हुया। काश असां बि इबरत हासिलु करण वारा बणिजी वञूं, क़ब्रिस्तान वेंदा करियूं, क़बर में पेश अचण वारनि मामलनि ते गौर ऐं फ़िक्र कयूं ऐं पंहिंजे मौत खे यादि रखूं। शेख तरीक़त अमीर सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया खे सम्झाईंदे फ़रमाइनि था, असां वटि क़ब्रिस्तान जी हाज़िरी आम तौर ते रस्मी फॉर्मेलिटी ते थींदी आहे। क़ब्रिस्तान वञणु चङी ॻाल्हि आहे, पर उन मां इबरत बि हासिलु कई वञे ऐं पंहिंजी मौत खे बि यादि कयो वञे, छो त क़ब्रिस्तान जी हाज़िरी जो असलु मक़सदु इहो ई आहे। हदीस पाक में हिन तरह जो मज़मून मौजूदु आहे त पहिरियां तव्हांखे क़बर जी ज़ियारत खां मना कंदोसि, हाणे इजाज़त ॾियां थो त वञो ऐं क़बरुनि जी ज़ियारत कयो, जो क़बरुनि खे ॾिसणु दिलनि खे नरम कंदो ऐं अखियुनि में ॻोढ़ा आणींदो आहे। क़ब्रिस्तान वञी करे पंहिंजी मौत खे यादि करणु घुरिजे। पर अफ़सोस, हाणे त क़ब्रिस्तान में झेड़ा झगड़ा बि थी रहिया हूंदा आहिनि, हाणे क़ब्रिस्तान में खाई पी रहिया हूंदा आहिनि ऐं मज़ाक मश्करी करे रहिया हूंदा आहिनि।
कुझु माण्हू त क़ब्रिस्तान में जुआ खेॾंदा, शराब ऐं हीरोइन पीअंदा, माफ़िया जा अॾा बणाईंदा ऐं हथियार बि लिकाईंदा आहिनि। ईअं बिल्कुलु बि न हुजणु घुरिजे, बल्कि हिन तरह इबरत हासिलु करणु घुरिजे त जीअं ही क़ब्रुनि में पिया आहिनि, सुभाणे मां बि पियो हूंदुसि। ही जेकी मिटीअ जा ढेर नज़र अची रहिया आहिनि, उन्हनि में हिकु ढेर जो इज़ाफ़ो थी वेंदो। भॻल टुटल क़ब्रुनि खे ॾिसी करे सोचियो त कहिड़नि कहिड़नि हसीननि जी हिते मिटी पलीत थी रही आहे। मुंहिंजा आमाल त अहिड़ा आहिनि, जेकॾहिं रब नाराज़ थी वियो त ख़बर नाहे क़ब्र में छा थींदो। पोइ पंहिंजे लाश खे तसवुर में आणे लाश जे फाटण, अखियुनि जे वहण, ॾंदनि जे निकिरण ऐं वारनि जे छणण खे यादि कयो। ईअं पंहिंजी बेवसी जो तसवुरु कयो ऐं इबरत हासिलु कयो। अल्लाह करीम असांखे इबरत हासिलु करण ऐं इबरत क़बूल करण वारी दिलि ऐं ज़हन अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि